डॉक्टर मदन सही बात डॉक्टर मदन रोसी साहब को थोड़ा 5 मिनट 10 मिनट में एक इजाजत वठंदुसि मूंखे तलब सां ॻाल्हाइणु आहे तक़रीबन 10-12 सालनि खां दिल में हिकिड़ी बाहि आहे जेका मां कढणु थो चाहियां जेका मां आवाम सां शेयर करणु थो चाहियां मुंहिंजी सुञाण मुंहिंजो भाउ आहे सरमद आहे सरमद कीअं थियो माशाअल्लाह जो दौर हुयो धरती जा गीत हुया कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो के माण्हू खे नज़र पवंदी आहे ऐं उहे माण्हू गुमनाम हूंदा आहिनि ॾिसंदा आहिनि स्टेज ते वेठा आहिनि साईं नूर अहमद मेमून साहब मुंहिंजे ॻोठाई आहे डॉक्टर साहब सरमद जो नालो ॾियण वारो साईं नूर अहमद मेमून साहब आहे जॾहिं पहिरीं कैसेट सरमद जी थी अदा सरमद जी माशाअल्लाह जो दौर हुयो क़ौमी गीत हुया असां सां तमामु घणो क्लोज हुयो बात सरमद चयो त भई मुंहिंजी नौकरी बि आहे मां कीअं अचां हिन फील्ड में साईं नूर अहमद मेमून साहब जो सरमद जो सुञाण मां तंहिं दौर में 8वीं क्लास में पढ़ंदो हुउसि मुंहिंजी वेकेशन हुई जो मां कराची आयो हुउसि साईं नूर अहमद मेमून साहब जो अब्दुर्रहमान मुग़ल जो नालो सरमद सिंधी तालिम तुंहिंजी नौकरी मिलंदी तुंहिंजो सिंध जो केस जेको तूं विढ़ींदो पियो जेको सिंध में ॻाईंदो पियो इहो बि हलंदो पियो मां वेठो आहियां तोसां मूंखे यादि आहे केसेट जो रेपर जेको हुयो उन जे भाउ सरमद जी पहिरीं केसेट जे रेपर ते असांजे पिड़ियाले जो हिकिड़ो दर्दी हुयो ग़ुलाम रसूल कुरैशी मस्तर जो दौर हुयो साईं चयो नूर अहमद मेमून साहब त फोटो उनजो था हणूं आवाज़ ऐं गीत तूं चवंदा ॻाईंदुसि 10 कलाक बि ॻाईंदुसि 15 कलाक बि ॻाईंदुसि पर अॼु मूंखे इलाही 10 सालनि खां मां इलाही घणो टास्कर में टेंशन में कमाल जामड़े साहब हिन पाण खे पीएचडी होल्डर अलाए छा थो सम्झे हुन जो किताब आयो सिंध जा फनकार एतिरो हुन में कल्चर डिपार्टमेंट जो किताब एतिरो हुन में कूड़ ॻाल्हायो सरमद जो पहिरियों उस्ताद शाहिद भट्टो ख़ुदा जो कसमान आहे शाहिद बदनी आहे मूंखे हुन कुझु अर्सो अॻु में जॾहिं मां नओं आयुसि त मूंखे ही रेडियो पाकिस्तान ते कॉन्टेक्ट ते को डायरेक्टर वगैरह या कुछ कहिड़ो प्रोड्यूसर वगैरह हुयो मूंखे सरमद जो एल्बम आणे ॾे मूंखे केस मां कुझु आणे ॾिनो कुझु मूंखे मिस थी वियो मूंखे पंहिंजा कमकार हुया मां हाणे हिन ॿुधाए सघियुसि हिन करे इहो किताब लिखियो हुन में एतिरो कूड़ लिखियईं इवन मुंहिंजे लाइ बि कि सरमद हुयो पर ही बेकार माण्हू आहे अलाए छा लिखियईं सरमद जी न्याणीअ खे हुन सरमद जी वाइफ करे पेश कयो माण्हुनि में एतिरो त ग़लति लिखो एतिरी त ग़लति ॻाल्हियूं हुन लिखियूं सरमद जो उस्ताद ग़लति लिखियो सरमद जी न्याणीअ खे वाइफ कयो मुंहिंजी हुन गिला ते बाबा मां नंढो माण्हू आहियां मां नओं फील्ड में आयो आहियां मां तंहिं वक़्तु जाफराणी साहब सेक्रेटरी हुयो मां हुननि खे चयो त साईं हिन मूं ग़लति लिखियो आहे हीउ किताब जेको लिखिजे थो पियो हीउ 7 ताईं हलंदो सुभाणे माण्हू चवंदा त न सरमद जी वाइफ इहा आहे सरमद जो भाउ ईअं आहे महिरबानी करे हिन जी तरजीह करायो पर उन जो ठीकु आहे असांजा प्रोग्राम पुत्र घटशा ते हेरीअ जो मां कराईंदुसि उहा अॼु ताईं सही आहे असांजा पढ़ियल लिखियल माण्हू हुन खां पोइ सही मां 2 मिनट वठी सघां थो उन खां पोइ लैंग्वेज अथॉरिटी पाण हिकिड़ी वेबसाइट ठही आहे उन वेबसाइट में सरमद सिंधीअ खे पंजाबी कयो वियो आहे यार असांखे 38 साल थिया आहिनि 17 साल सरमद ॻायो आहे 17 साल असीं सिंध में ॻायो आहे सरमद उन दौर में ॻायो तॾहिं हुन चयो लतारेला मुकुट तो हिंदो में लंगूर जा उड़ा मिलन तू असमतू हिदां जी जरल नता दुखी हिदां जा को बापू बचाईंदा वतन हिदां जी नालियूं रुडन बचाउन पिनन कोठार मत बिटिए धरले मोचड़ा केर रहंदो मशरा जे दौर में को भी आसानी पंजाबी ना तो अल्लाह रब्बुल आलमीन जो कसम सब पंजाबी का है असा सिंध सां मोहब्बत कई है असा सिंधी आहियूं
असां सिंध जो खाधो आहे मां अॼु डॉक्टर साहब चवंदे कि सरपंच जे पुट खे घुरायो जेकॾहिं वो पट कोन बदल लॻंदा अचे जेकॾहिं खजी में वड़ ते हू न करे सघे त उहो असां सिंधी कयूं लेंगे यथा दीवार आसां की दुनिया में पंजाबी करे पेशा कन 36 साल खां असां सिंध खे ॻाल्हायो आहे सिंध सां मोहबत कई आहे असां जेकॾहिं उर्दू ॻाल्हायो आहे इंटरनेशनल फनकार हुजूं था असांखे सिंध सां मोहबत आहे सिंध असांखे इज़त ॾिनी आहे सिंध असांखे मान ॾिनो आहे मुंहिंजा ॾाॾा मुंहिंजा परॾाॾा 70 में तदमीन थियल आहे मुंहिंजी क़बरूं हुते आहिनि महिरबानी करे असांखे पंजाबी न कयो अलाह दे दो असीं सिंध जा ॼाया आहियूं सिंध सां मोहबत कंदा आहियूं असां नफ़रत न कयूं नूर अहमद मेमन साहब असांजी शाइर आहे मुंहिंजो ॻोठ ई आहे मुंहिंजे वालिद खे बि सुञाणे मुंहिंजे ॾाॾे खे बि सुञाणे डॉक्टर साहब के रुके इसराइल सिंध लैंग्वेज अथॉरिटी वारनि खे एक्शन करण त भई जिते तव्हां सरमद जेका हिस्ट्री लिखी आहे उते पंजाबी लिखियो आहे उनखे ख़तम कयो महिरबानी कयो असां तव्हां आहियूं असीं सिंध जा आहियूं जे जीवन तो में सिंध न आप मुंहिंजी तोखा डूबी आहे छा करणु घुरिजे असांखे असांजो मरण असांजो जीअण असांजी औलाद सब सिंध सां आहे असीं हरानी पुट आहियूं असां पंहिंजे सिंध जा पर हीअ गवर्नमेंट असांजा इदारा असांखे ज़बरदस्ती कल्चर डिपार्टमेंट जे किताबनि में वेबसाइटनि ते असांखे पंजाबी जेको आहे उहो लिखण था चाहिनि त ही पंजाबी आहे असीं पंजाबी न आहियूं ठीक आहे वॾा असांजा माइग्रेट करे किथों न किथों आया हूंदा बलोच इवे में सैयद अलाए किथों माइग्रेट करे आया आहिनि यार असां सिंध सां निभायो आहे सिंध सां असांजी मोहबत आहे सिंध लाइ असीं न आहियूं तंहिं करे डॉक्टर साहब खे स्पेशली जेकॾहिं मां पंजाबी हुजां हा त मूंखे सिंध तरक़ी पसंदि वारा मूंखे अवार्ड छो ॾियंदा जेकॾहिं असांजो ख़ानदान असीं पंजाबी हुजूं हा नूर अहमद मेमन छो असांजी वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी हिकिड़ी मूंखे स्टेज खां न पई मिले अहिड़ो इदारो न पियो मिले काई शइ न पई मिले जिते मां इहा पंहिंजो अंदर जी बात ऐं अंदर जो दुख अंदर जो दर्द मां कंहिंसां शेयर कयां ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे सिंध तरक़ी पसंदि आगू वारनि जो पंहिंजी सिंध तरक़ी पसंदि पार्टी वारनि जो ही स्टेज मिली आहे ॻाइण त पियो रहंदो जेसिताईं सिंध आहे जेसिताईं असांजो सार आहे पंहिंजी धरती खे ॻाईंदासीं पंहिंजे सिंध खे ॻाईंदासीं असांजा गीत न सिर्फ़ सिंध में था ॿुधावनि जीअं सिंध वारा थियनि अंग्रेज़ बि ॿुधे थो इमरान खान भी पंहिंजे मक़सद लाइ हलाए थो पियो एमकेएम जो इंताफ़ भी हलाए थो पियो असांजो पोरियो आहे पर न असीं सिंध जा आहियूं सिंध जा ॼावा आहियूं सिंध में रहंदासीं सिंध में मरंदासीं महिरबानी करे असांखे एतिरो ज़लील न कयो भले तव्हां ज़लील कंदव छा बि कंदव पर असीं सिंध जा आहियूं मरण भी सिंध सां आहे जीवन भी असांजी सिंध सां आहे बड़ी मेहरबानी बाबा जी भी ये जीवन तो में सिंध ना तो मुझी तो ना जोड़ी ये सिंध
मूंखे ख़बर आहे त सिंधी साहित्य जी मोहबत आहे।